अजु केडो वडो अज़ीम शान कुरान मजीद जो जलसो सीरत नबी जो उनवान सां रखियो वियो आहे। पर तांगुरनि जी गण जेतिरा जमायती जमो थिया हो। अल्लाह अकबर कबीरा जेकॾहिं अॼु इन ई जाइ ते न पिंडाल में राग थिया त माण्हुनि जो शड़ो शुमार न हुजे हा। इन जाइ ते मेलो मला खड़ो हुजे हा त माण्हू ही पिंडाल मां पाए न सघिया। हाल इहो थियो आहे जो हिकु त कुरान मजीद ॿुधण वारा तमामु घटिजी विया। पर जेकॾहिं कुझु दाणा कणा कुरान मजीद ॿुधण था अचनि उहे भी चस्काई लगा पिया आहिनि, अमल करण लाइ तैयार न आहिनि। कुरान शरीफ के दिल ऐं दिमाग़ में विहण लाइ तैयार न आहिनि। कुरान शरीफ जे मथों जिंदगी गुजारण लाइ तैयार न आहिनि, रुगी चस्काई थी पिया आहिनि। नारा भी वॾा दाणनि गुलामी रसूल में मौत भी कबूल है। मौत कबूल आहे पर इनखे निमाज़ कबूल न आहे। गुलामी रसूल में मौत भी कबूल है, मौत कबूल आहे पर हे कुरान शरीफ जी तिलावत करण लाइ तैयार न आहे। गुलामी रसूल में मौत भी कबूल है, मौत इनखे कबूल आहे पर रुश्वत के व्याज के ज़िना के छॾण जे लाइ तैयार न आहे। ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भा अटकल जी या नबी साईं जी गुलामी न कर, अटकल जो कलमो न भर। महिरबानी करे संभाल पाण। सही माना में कुरान अज़ीम जो आशिक थी ॾेखार। सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जो ताबेदार थी ॾेखार। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, ये दिल रत जा फड़ा थी रोए। ये दिल हे मुसलमान भी पान के सदाए कलमा भी भरे, मस्जिद में अचण लाइ तैयार न आहे, नमाज पढ़ण लाइ तैयार न आहे। अल्लाह कंहिंसां वाइज़ कजनि, कंहिंसां मथो हणिजे। वाइज़ थिए थो हिते ई वाइज़ ॿुधूं था, वरी आज़ान मिले थी त बेशुमार माण्हू ओॾे परते थी बीह था रंजण त मुसलमान ई न आहिनि। हाणे निमाज़ थी मस्जिद में माण्हू आङुरियुनि जे ॻणनि जेतिरा बीठा, ऐं भत जो वारो थो अचे त केॾी ख़ल्क़ थी जमा थिए। खिलण जूं ॻाल्हियूं न आहिनि, अल्लाह जी ज़ात जो कसम रोइण जूं ॻाल्हियूं। अला छो मुसलमाननि खे निमाज़ नथी वणे? अला छो मुसलमाननि खे रब जो सजदो नथो वणे? ओ वदन सजदन करण वारो तो मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम ओ पाण साईं फरमाईंदा न अव्वलुल आबिदीन, फरमाईंदा न अव्वलुल मुस्लिमीन। अञा वरी आवाज़। वॾे मां वॾियूं निमाज़ां पढ़ियूं त मुंहिंजे प्यारे नबीअ पढ़ियूं। ॾींहं जो त सॼो ॾियारो निमाज़ पढ़ंदा हा, पर तहज्जुद जी निमाज़ बि क़ज़ा न कंदा हा। फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा।
अन्या वॾे आवाज़ शर्म न थो अचे सदाईं हूंदा हज़ूर जा उम्मती ग़ुलाम निमाज़ पढ़ण लाइ तयार न मस्जिदियूं वेचारियूं रोवन थियूं जमायती अचण लाइ तयार न आहिनि चङा भला वाइज़न ॿुधण वारा निमाज़ पढ़ण लाइ नथा अचनि